गाजी कहावड़ में मुख़्तलिफ़ शाखुनि में पाणी जी खोट ख़िलाफ़ जिस्म तरफ़ां सुभाणे एहतजाजी मुज़ाहिरो करे इंडस हाईवे ते धरणो हणण जो ऐलान कयो वियो आहे। कहावड़ ऐं मंगियूं शाख में ज़रई पाणी खोट ख़िलाफ़ जीए सिंध महाज़ जे चेयरमैन रियाज़ चांडियो पारां सुभाणे नसीराबाद इंडस हाईवे ब्लॉक करे धरणे जो ऐलान कयो वियो। उन सिलसिले में मेहरान टीवी न्यूज़ सां ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल कई वई। धरणे में आबादकारनि पारां भरपूर शिरकत करण जी ख़ातिरी पिणु कराई वई। जिस्म चेयरमैन रियाज़ चांडियो चयो आहे त पीपी हुकूमत शाखुनि जो पाणी बंदि करे पुठिते पयल इलाइक़नि खे तबाह करे छॾियो आहे। उन्हनि चयो आहे त आबादकारनि पाणी न हुजण करे बुख ऐं बदहाली जो शिकार थी विया आहिनि ऐं मंगियूं शाख, कहावड़ शाख, मीरवा ऐं ॿियनि शाखुनि में पाणी न अचण करे हज़ारें एकड़ ज़मीनूं बंजर बणिजी वियूं आहिनि, जंहिं करे हितां जा माण्हू तबाहीअ किनारे पहुची चुका आहिनि। रियाज़ चांडियो चयो आहे त चूंडियल MPA ऐं MNA चाहिनि था त हिन इलाइक़े जी तबाही थिए ऐं आबादकार भले कंगाल थियनि। चूंडियल नुमाइंदा वोट वठण खां पोइ ज़ाहिर नथा थियनि। पाणी खोट ख़िलाफ़ सुभाणे नसीराबाद इंडस हाईवे रोड ब्लॉक कंदासीं। जेसिताईं मंगियूं शाख, कहावड़ शाख, मीरवा ऐं ॿियनि शाखुनि में पाणी न पहुचंदो तेसिताईं असांजो धरणो जारी रहंदो।